नाजरीन, आज हम आपको दिखाएंगे फन मूसीकी में उस्ताद और शागिर्द के बंधन में बंधने वाली एक ऐसी रस्म जिसे काफी लोगों ने नहीं देखा होगा। आज की इस रस्म में पाकिस्तान के सदारती एवार्डी याफ्ता और दुनिया के माने हुए तबला नवाज खान साहब उस्ताद बशीर अली खान, वादी मेरान के नाम और गुलकार उस्ताद रजब फकीर के तबला नवाज जाहिद अली को बाकायदा तौर पर अपना शागिर्द बना रहे हैं। सिंध के इल्मी अदबी और तारीखी शहर नौशर फरोज की सर्द रातों में मुनक्कद की जाने वाली मच कचहरी की इस महफिल में मुल्क के नाम और गुलकारों ने हिस्सा लिया था। ये यादगार महफिल नामवर मुसव्विर, शायर व अदीब और उस्ताद सैयद अली अहमद शाह साहब की काविशों से तरतीब दी गई थी, जिसमें उस्ताद बशीर अली खान साहब को सैयद अली अहमद शाह साहब ने ये गुजारिश की थी कि सिंध के सहरा थर के मेहनत करने वाले नौजवान तबला नवाज जाहिद अली को अपना शागिर्द बनाकर फनी तालीम के क्लासिकल गुर से नवाजें, जिस पर उन्होंने जाहिद अली को अपना तालिब बनाने पर आमादगी का इजहार किया था। शेर मत आगे बुलाया, तबला बाजे जगत में जाने नाही को, तबला बाजे जगत में जाने नाही को, ताल बजावे ताक जो तबला उसका हो। वैसे तबलो हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे। मां तक़रीबन 10 साल जी उमिरि खां तबले खे ॾिठो आहे। अञा ताईं बि असां पंहिंजे पाण खे इहे तालिब इल्म महसूसु कयूं था। हीअं ई वरी म्यूज़िक अहिड़ो कमु आहे, हर रोज़ तव्हांजी जेकी आहे इम्तिहान आहे। जंहिं महिल तव्हां स्टेज ते वेंदो बसि मालिक इज़त रखे त सही आहे, न त पोइ गड़बड़ आहे। ऐं मां पंहिंजे ज़िंदगीअ में सभिनीनि उस्तादनि जी दुआ वरिती आहे, सभिनीनि जी इज़त कई आहे ऐं इहो सिलो मूंखे मालिक ॾिनो आहे ऐं सदारती अवार्ड बि मूंखे मालिक ॾिनो आहे। ऐं इहो मां मालिक जो वॾो शुक्रगुज़ार आहे ऐं सभु दोस्तनि जो ऐं माईअनि जो हेॾी सर्दी में जेको तव्हां तशरीफ़ करे आया हो, इहा मुंहिंजे लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ऐं रजब जे लाइ दुआ कयो, बाला हिनखे वॾो कामयाबु करे ऐं ॾाढो प्यारो ऐं ॾाढो सुठो माण्हू आहे इहो, असांजो त बचो आहे। बहरहाल हिन जी शादी में बि प्रोग्राम कयो आहे हिते पिठी में। ऐं रजब माशाअल्लाह मूंखे अलाह ज़िंदगी ॾेई ऐं वॾो लाइक़ु माण्हू आहे, लाइक़ु बचो आहे। इंशाअल्लाह इहो कामयाबु थींदो, सॼे पाकिस्तान में नालो थींदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी। इहा हिकु रस्म आहे उस्तादी शागिर्दी जी। ऐं साईं जी हाणे हुकुम हुयो, मां इहो उस्तादी शागिर्दी छॾे ॾिनी आहे हाणे। बाक़ी साईं जो हुकुम थियो, हे बच्चो आहे ज़ाहिद नालो आहे हिनजो, हिन जे लाइ बि दुआ कयो, अलाह हिनखे कामयाबु करे। ऐं हे बि मुंहिंजो पोटो आहे, तनवीर नालो आहे हिनजो, इहो बि हाणे शुरू कयो आहे। इंशाअल्लाह इहो बि कामयाबु थींदो, वॾी महिरबानी। जिसके बाद उस्ताद बशीर अली खान अपने शागिर्द जाहिद अली की कलाई पर बांधे जाने वाले इस धागे पर कुछ पढ़ते रहे और वही कलमात अपने शागिर्द से भी पढ़वाते रहे। उस्ताद के हाथों से बंधवाए जाने वाले इस धागे पर महफिल में मौजूद सुर और ताल की पहचान रखने वालों से भी दुआया हाथ रखवाया गया। ये धागा बांधने के बाद जाहिद अली जैसे काफी तबला नवाज उस्ताद बशीर अली खान साहब के शागिर्द बनकर फन मूसीकी में अपना मुनफरिद मकाम हासिल कर रहे हैं। उम्मीद है कि आपको ये वीडियो पसंद आई होगी। इसी तरह की मज़ीद वीडियो देखने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए।